अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। गड़ी यासीन सां पेश आहे KTV स्पेशल रिपोर्टर काज़रदार महर जी रिपोर्ट। गड़ी यासीन भरिसां बडो शरीफ़ जे रहवासिन मक़सूद अहमद लौलाई, अब्दुल ख़ालिद लौलाई ऐं साजिद लौलाई गड़ी यासीन प्रेस क्लब में अॻूणी SHO बडो अब्दुल गफ़ूर मुगेरी, पुलिस एहलकार फ़हीम शाह समेत प्राइवेट गनमैन आज़म जलबानी ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त ज़ात जो लौलाई पी जो नालो परवानो फ़कीर वेठो पटेल। असां ते पुलिस अॻु असांजे घर ते रेड कई, उन मां फुर कयूं, उहा असां FIR उन ते दाख़िल कई आहे। पूरो असां ते पुलिस मुक़ाबले जो केस दाख़िल कयूं। जेका अॼु असांजी गड़ी यासीन हाज़िरी हुई असांजो अब्दुल गफ़ूर मुगेरी हाज़िरी ते आयल हुयो। असां हितां हाज़िरी खाई जीअं वियासीं ॿाहिरि मंगनि वटि त पुलिस जी गाॾी बीठी हुई। अॻ में अब्दुल गफ़ूर मुगेरी लाड़काणे वॾे हुयो पहिरियों, पोइ वरी केस जो दाख़िल थिए FIR असांजी त हलियो वियो लाड़काणे। हाणे आयो आहे शिकारपुर बदिली करायो आहे ऐं हितां हाज़िरी खाई असां रस्ते ते वियासीं। ॿाहिरि मंगनि खां त गाॾी बीठी, उन चयो त तव्हांखे हाणे कूड़नि केसनि में मां दाख़िल कंदुमि ऐं तव्हांखे हाफ़राई कंदुमि। गाड़ी बि ॾिनई ऐं चंबा बि हईं त केस तो हथु खणो, जे केस तो हथु न खणंदव त पोइ मां तव्हां ते रिआयत काई बि कोन कंदुमि। असांजो इहो मुतालबो आहे त SP साहब, IG साहब, DIG ऐं आला ऑफिसरनि खे अपील आहे त असांजो केस दाख़िल कयो वञे। हे जीअं शिकारपुर बदिली थी आयो आहे, असांजी निंड आराम फिटाए छॾी अथई। जे असांजो अञा बि कुझु बि कोन थियो त पोइ असां पाण खे बाहि ॾींदासीं ऐं असां जेको आहे पाण खे साड़ींदासीं। ख़ुदा जे वास्ते असांजी जेको आहे त मदद कयो। असां पोइ गड़ी यासीन क्लब ते आयासीं ऐं अची असां पंहिंजो रिकॉर्ड बयानु कयोसीं। ख़ुदा जे वास्ते असांजी मदद कयो वियो। जे असांजी मदद न कंदव त असां पाण खे पाण साड़ींदासीं। ख़बरुनि जी दुनिया।